अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां सभिनी जो भलीकार। आऊं आहियां मोहम्मद उस्मान। अॼु असां जे टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असां उन जो यूज़ेज पढ़ंदासीं, उन जो इस्तेमालु पढ़ंदासीं ऐं मिसाल सां असां सम्झंदासीं त इहो फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस किथे इस्तेमालु थिए थो ऐं कीअं इस्तेमालु थिए थो। उन खां पोइ असां उन जी वर्ब फॉर्मेशन पढ़ंदासीं त फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो जेको जुमिलो आहे उन जी जेका जोड़ जेका आहे उहा कीअं थी थिए। सो तमामु हिकिड़ो सिंपल करे इनखे पढ़ण जी कोशिशि कंदासीं। फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आम रवाजी ज़िंदगीअ में तमामु घटि इस्तेमालु थींदो आहे, यानी न हुअण जे बराबरि इस्तेमालु थींदो आहे। पर पोइ बि सिखण जी हद ताईं असांखे इन ॻाल्हि जी ख़बर हुअणु खपे त फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जेको आहे उहो किथे इस्तेमालु थिए थो ऐं कीअं इस्तेमालु थिए थो ऐं उन जा जेके जुमिला आहिनि उहे कीअं ठहनि था। सो असांखे इहो सिखणु खपे। फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी असां डेफिनेशन ॾिसंदासीं, उन जो इस्तेमालु ॾिसंदासीं। वी यूज़ फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस टू शो दैट समथिंग विल कंटिन्यू अप until a particular time in future। असां फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस उन कम जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जेको मुस्तक़बिल में कंहिं मुक़ररु वक़्त ते शुरू थिए ऐं उहो कुझु अरसो जारी रहे कंहिं मुक़ररु वक़्त ताईं मुस्तक़बिल में। हाणे हिन डेफिनेशन खे अगरि असां सिंपल करे ईअं खणी सम्झूं त हिकिड़ो कमु आहे जेको मुस्तक़बिल में कंहिं मुक़ररु वक़्त ते शुरू थो थिए ऐं कुझु अरसो उहो कमु जारी थो थिए ऐं उन खां पोइ उहो हिकु मुक़ररु वक़्त ते ख़तमु थो थिए। हाणे इहे जेके सभु ॻाल्हियूं कयूंसीं इहे मुस्तक़बिल जूं कयूंसीं। त हिकिड़ो कमु मुस्तक़बिल में शुरू थो थिए, दैट इज़ फ्यूचर, ऐं उहो कुझु अरसो कमु जारी थो रहे, दैट इज़ कंटिन्यूएशन प्रोग्रेशन, ऐं कुझु अरसे खां पोइ उहो हिकु मुक़ररु वक़्त ते ख़तमु थो थिए यानी मुकमल थो थिए, दैट इज़ परफेक्शन। सो हिन फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असांखे टिनि शयुनि जी ॻाल्हि करणी आहे, यानी हिकिड़ो कमु आहे उन में टे ॻाल्हियूं असांखे करणियूं आहिनि उन कम जे हवाले सां। हिकिड़ी फ्यूचरिटी जी ॻाल्हि कंदासीं, परफेक्शन जी ॻाल्हि कंदासीं ऐं कंटिन्यूएशन जी ॻाल्हि कंदासीं। त हिकिड़ो कमु जेको मुक़ररु वक़्त ते शुरू थो थिए फ्यूचर में ऐं कुझु अरसो कुझु वक़्तु जारी रहे थो, जारी नौयत जो कमु आहे ऐं उन खां पोइ उहो बिल आख़िर कंहिं मुक़ररु वक़्त ते ख़तमु थी थो वञे ऐं मुकमल थी थो वञे। सो अहिड़े कम जे लाइ असां फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। मां हिकिड़ो मिसाल थो वठां, मिसाल तव्हांखे ॾींदो थो हलां। त हिकिड़ो दोस्त आहे, ॿिए दोस्त खे चवे थो त 2021 में 2021 खां 2025 ताईं तव्हांजो छा करण जो इरादो आहे। त ॿियो दोस्त चवेसि त मां XYZ कंपनी में 5 सालनि जे लाइ कमु करे रहियो हूंदुसि, यानी 2001 खां 2025 ताईं मां XYZ कंपनी में जॉब करे रहियो हूंदुसि। हाणे हिकिड़ो दोस्त ॿिए दोस्त खां मुस्तक़बिल जे बारे में थो पुछे ऐं ॿियो दोस्त बि हुनखे मुस्तक़बिल जे बारे में ई ॿुधाए थो त उहो XYZ कंपनी में जॉब करे रहियो हूंदो, यानी हिकिड़ो कमु आहे ऐं उहो कमु 2021 में मुस्तक़बिल में स्टार्ट थो थिए ऐं उहो कमु उहा जॉब 5 सालनि जे लाइ जारी रहे थी ऐं 5 सालनि खां पोइ बिल आख़िर 2025 में उहा ख़तमु थी वञे। त दोस्त चवेसि थो त हाउ लॉन्ग विल यू हैव बीन वर्किंग इन XYZ कंपनी। XYZ कंपनी में तूं केतिरा साल कमु करे रहियो हूंदे, यानी केतिरनि सालनि ताईं कमु करे रहियो हूंदे। त ॿियो दोस्त चवेसि थो आई विल हैव बीन वर्किंग इन XYZ कंपनी फॉर 5 years। मां XYZ कंपनी में 5 सालनि ताईं कमु करे रहियो हूंदुसि। सो अहिड़े क़िस्म जी सिचुएशन में जंहिंमें असां मुस्तक़बिल जी ॻाल्हि कयूं ऐं कंहिं कम जो ज़िक्र कयूं त को कमु मुस्तक़बिल में शुरू थींदो ऐं कुझु अरसो जारी रहंदो ऐं उन खां पोइ उहो मुक़ररु वक़्त ते मुकमल थींदो, ख़तमु थींदो। त अहिड़े क़िस्म जे कम जे लाइ असां फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। अचूं था इन जी वर्ब फॉर्मेशन तरफ़, पर वर्ब फॉर्मेशन खे ॾिसण खां पहिरियां असां कुझु हिकिड़ो एग्ज़ाम्पल हिते लिखियो आहे उनखे ॾिसंदासीं।
एग्जाम्पल आहे, आई विल हैव बिन टीचिंग इंग्लिश लैंग्वेज इन XYZ कॉलेज फॉर नेक्स्ट 2 years। मां इंग्लिश लैंग्वेज पढ़ाए रहियो हूंदुसि XYZ कॉलेज में ईंदड़ 2 सालनि ताईं। अचूं था पंहिंजो वर्ब फॉर्मेशन तरफ़। वर्ब फॉर्मेशन में असांखे ॾिसणो हुयो आहे त हिन जो जुमिलो कीअं थो ठहे, यानी फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी जेका जुमिले जी जोड़ जेका आहे उन में कहिड़नि स्ट्रक्चर्स, कहिड़नि सेंटेंसिस, कहिड़नि वर्ड्स जी ज़रूरत पवे थी। सभ खां पहिरियां सेंटेंस में सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट खां पोइ विल या शल ईंदो, विल शल खां पोइ हैव ईंदो, पोइ बिन ईंदो, BEEN बिन, प्लस में V1 प्लस ING वर्ब जो फर्स्ट फॉर्म ING, प्लस ऑब्जेक्ट या एडवर्ब, ऐं उन में टाइम रेफरेंस जेको असांखे लिखणो हूंदो आहे सिंस या फॉर। एग्जाम्पल आहे, असलम विल हैव बिन डूइंग अ जॉब इन XYZ कंपनी फॉर 3 years। हाणे ॾिसो, असलम सब्जेक्ट आहे, उन खां पोइ विल अची वियो आहे, सब्जेक्ट खां पोइ विल ईंदो, उन खां पोइ हैव बिन ईंदो, हैव बिन अची वियो, V1 प्लस ING, V1 प्लस ING, डू प्लस इंग अची वियो, डूइंग, उन खां पोइ ऑब्जेक्ट ईंदो, ऑब्जेक्ट अची वियो, उन खां पोइ असांजो जेको आहे सो ही ऑब्जेक्ट आहे इन XYZ कंपनी, ठीकु आहे। ही ऑब्जेक्ट न सॉरी ही एडवर्ब आहे, ही प्रेपोजिशन आहे ऐं ही एडवर्ब आहे XYZ कंपनी। ही असांजो फॉर 3 years, ही असांजो टाइम रेफरेंस अची वियो। त असां हिन में इहो ॾिसंदासीं, फोकस करण जी जेका शइ आहे, असांखे फोकस करणो आहे सब्जेक्ट खां पोइ विल ईंदो, उन खां पोइ हैव बीन ईंदो, यानी इन में हेल्पिंग वर्ब अगरि ॾिसजे त विल या शल प्लस में हैव बिन, विल हैव बिन, ही इन जो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे। विल ईंदो या शल ईंदो, उन खां पोइ हैव बिन ईंदो, उन खां पोइ V1 प्लस ING वर्ब जो फर्स्ट फॉर्म, उन खां पोइ ऑब्जेक्ट ऐं एडवर्ब, ऑब्जेक्ट अची सघे थो या एडवर्ब अची सघे थो या ॿई अची सघनि था, जीअं हिन में ॿई आया आहिनि। उन खां पोइ टाइम रेफरेंस असांखे ज़रूरु ॾियणो हूंदो आहे। हिन फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में असांखे इहा ख़बर पई त हिकु अहिड़ो कमु जेको मुस्तक़बिल में कंहिं मुक़ररु वक़्त ते शुरू थो थिए ऐं मुक़ररु वक़्त ते ख़तमु थो थिए, पर ईअं ख़तमु कोन थो थिए, उहो कुझु अरसो जारी थो रहे, उन खां पोइ थो ख़तमु थिए। सो अहिड़े टेंस, अहिड़े वर्ब जे लाइ असांखे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु करणु खपे। ऐं मूंखे उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तमामु आसान हिकिड़ो टेंस हुयो।